अस्सलाम वालेकुम दोस्तों, या अली मदद दोस्तों कड़ा हाल तो उम्मीद कयां थो ठीक ठाक होंदो, खैर सां होंदो, खुश आबाद होंदो। दोस्तों इन वीडियोस मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां पाप नंगर ड्रामे जे बाबति तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदुमि। ऐं नओं ड्रामो जेको अची रहियो आहे रियासत फर्ज़ कजो जी डायरेक्शन में, ॿिन्ही ड्रामा जे बाबति तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदुमि त हीउ ड्रामो जेको रियासत अची रहियो आहे इन में कहिड़ी कहिड़ी कास्ट आहे, कहिड़ा कहिड़ा अदाकार आहिनि, या हिन ड्रामे में रिकॉर्डिंग कॾहिं कई वेंदी, या पाप नंगर ड्रामे में छा थींदो अॻिते हली, मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां सभु कुझु। पर दोस्तों असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं शेयर करणु न विसारींदा। तव्हां दोस्तनि जो वधीक टाइम नथा वठूं, हलूं था पंहिंजे मेन वीडियो जे तरफ़। दोस्तों जेको नओं ड्रामो अची रहियो आहे KTN ते फर्ज़ कजो जो, उनजो नालो आहे रियासत। ऐं नओं ड्रामो रियासत अची रहियो आहे, तमामु जल्द उन ड्रामे जी रिकॉर्डिंग कई वेंदी मीरपुर माथे में। जी हाँ दोस्तों, उन में अदाकार हूंदासीं निसार शाह, बिलाल कोखर, आज़म एंगल, जानी जतोई, हिन खां अलावा मजू सतालाड़ ऐं सिंध जा मशहूरु एक्टर ऐं पुराणा नवां जेको हुन ड्रामे में कमु कंदा। ऐं तमामु बहितरीनु KTN ते हीउ ड्रामो साबित थींदो, जीअं पंहिंजा परावा ड्रामो हुयो, या ॿिया ड्रामा पथर दुनिया ॾिठव, उहे जेके तव्हां ड्रामा ॾिठा हूंदा उहे VIP ड्रामा हुया। दोस्तों नओं ड्रामो अची रहियो आहे इहो, ऐं हिन ड्रामे जी अॻिले महीने में रिकॉर्डिंग कई वेंदी मीरपुर माथेले में, ऐं तमामु बहितरीनु ड्रामो साबित थींदो। ऐं दोस्तों पाप नंगर जे बाबति हलूं था। ऐं पाप नंगर ड्रामे में रेसबाल आशिकान जेको आहे राबेल खे अगवा कराईंदो। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अचण वारी किस्तुनि में रेसबाल आशिकान जेको आहे त छोकिरीअ खे राबेल खे अगवा करे कैद खाने में बंदि कंदो। जी हा दोस्तों, ॿिए पासे खां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मल्हार जेको आहे त वरल ख़ान मल्हार खे आज़ादु कराईंदो। ऐं मल्हार खे ख़बर पइजी वेंदी आहे त राबेल खे कंहिं अगवा कयो, ऐं राबेल जेको आहे त ॻोल्हा कंदो आहे राबेल जी, पर राबेल जो हुनखे हथु न ईंदी। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त राबेल जेको आहे त बालाज खान जे कैद खाने में हूंदी आहे। ॿिए पासे खां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शेरल ऐं मल्हार जेको आहे कैद खाने ते हमिलो कंदा आहिनि ऐं छोकिरीअ खे ऐं जेको आहे रोशन खे छॾाइण जी कोशिशि कंदा आहिनि, पर मंठार उन्हनि खे मुंहुं ॾेई तोड़ जवाबु ॾींदो आहे, आज़ादु न थी सघंदा आहिनि। ऐं दोस्तों तमामु बहितरीनु ड्रामा आहिनि जेके तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदा। अॻिते अञा घणो मज़ो थींदो ड्रामनि में। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पाप नंगर ड्रामे जो डायरेक्टर जेको आहे मुमताज़ कासकेली आहे, ऐं मुमताज़ कासकेली डायरेक्शन करे रहियो आहे ड्रामे जी। ऐं हीउ ड्रामो जेको आहे 3 किस्तूं पाप नंगर हली रहियूं आहिनि, ऐं अॻिले हफ़्ते में इंशाअल्लाह जेकी मूंखे ख़बर पई आहे त हिन ड्रामे जूं किस्तूं 5 कई वेंदियूं। जी हा दोस्तों, 5 ड्रामे जूं किस्तूं कई वेंदियूं पाप नंगर ड्रामे जूं, ऐं 5 किस्तूं हफ़्ते में हलंदियूं, 2 किस्तूं जेको आहे त वधायूं वेंदियूं, इहा ख़बर पई आहे मूंखे। जी हा दोस्तों, डायरेक्टर सां राब्तो थियो आहे, डायरेक्टर खां मूं पुछो त हीउ ड्रामो 3 किस्तूं हलाई थी वञनि, छाजे करे हाणे उन्हनि चयो त 5 किस्तूं इंशाअल्लाह अॻिले हफ़्ते में 5 किस्तूं हलाई वेंदियूं। दोस्तों उमेदु कयां थो हीउ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, शेयर कयो, लाइक कयो ऐं कमेंट करणु न विसारींदव। हिन चैनल ते हर तव्हांखे रोज़ वीडियो ॾिसण लाइ मिलंदा, ऐं बहितरीनु कहाणियूं ड्रामनि जूं हर वीडियो तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदा। दोस्तों महिरबानी सभिनी दोस्तनि जी, इंशाअल्लाह वरी वीडियो में ॿिए कंहिं में तव्हांखे ॿुधाईंदासीं ड्रामनि जे बाबति।